ख्वाब ते के आकाम मुरतब थींदा था। हिकिड़ो वांडो माण्हू माई नथी मिले, सॼो ॾींहुं सोचींदो मोड़े, का मंदी संदी ॾिसे थो गिग करियो पियसि, सॼो ॾींहुं शादी जी सोच आहे। राति जो ख्वाब ॾिठई त आउं परणियो आहियां, घोटु थियो आहियां, लाऊं लधी वञुमि। ओचितो अखि खुलीस, मुआरी वई केॾां कंहिंजी थी मुंहिंजे शादी। बाबा तो ख्वाब ॾिठो, सुबुह जो उते कुंवार पियो वञी त मुआरी वई केॾां, कुंवारी त परणियो हुजे त वेंदियूं। ख्वाब में शादी की तूं घोटु थी वेंदा, ख्वाब में हिकिड़ो माण्हू जो मकी मदीने ते हाजी थी पियो जा न। ख्वाब में को कमाल आहे छा? कमाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तॾहिं आहे जॾहिं पाण सगुरा जीअरंदा जागंदा पंहिंजे जिस्म पाक सूदो परवाज़ था कनि, पोइ आहे कमाल। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमातो, ख्वाब में मूं अल्लाह जे रब जे ज़ात खे 100 दफ़ा ॾिठो आहे निंड में। ये तो उम्मती भी ॾिसी सघे थो ख्वाब में, उम्मती बि रब खे ख्वाब में ॾिसी सघे थो। रसूल जो कमाल त तॾहिं आहे जॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअरा जाॻा जीअं असां अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे, हुनजा असां वटि दलील आहिनि। क़ुरान शरीफ़ जॾहिं मेराज जो किस्सो बयानु कयो क़ुरान में, तॾहिं स्टार्टिंग में लफ़्ज़ आंदई सुभान जो, सुभान अल्लज़ी। सुभान जो लफ़्ज़ उते ॻाल्हाइबो आहे जिते ॻाल्हि अहम हुजे, जिते ॻाल्हि अजीब हुजे, हैरत अंगेज़ हुजे, उते लफ़्ज़ ॻाल्हाइबो सुभान अल्लाह। जेकॾहिं तूं का शइ अजीब ॾिसंदो आहीं न त तोखे रड़ निकिरंदी आहे, सुभान अल्लाह हण। जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में ज़ियारत कई आहे त पोइ सुभान जो लफ़्ज़ क़ुरान में बेमहल चइबो, हालांकि क़ुरान जो को बि लफ़्ज़ बेमहल कोन्हे को। सुभान जो लफ़्ज़ क़ुरान में इशारो थो करे त मेराज अजीब आहे, अहम आहे। अजीब अहम तॾहिं थी सघे थो जॾहिं रसूल जो सफ़र जिस्मनी तस्लीम कजे। ॿिए नंबर ते क़ुरान में आहे, अल्लाह जी फरमायो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही, रब सैर करायो पंहिंजे बाने खे। लफ़्ज़ आंदई अब्द जो, अब्द खे सैर कराई। अब्द चइबो ई उनखे आहे जंहिंमें जिस्म रूह ॿई शयूं गॾु हुजनि, पोइ नालो आहे अब्द। अलॻि अलॻि शइ जो नालो अब्द कोन्हे। हीउ जिस्म आहे, हीउ रूह आहे, हीउ मैयत आहे, हे अलॻि अलॻि सभिनी जा नाला हूंदा आहिनि। गॾियल नालो हलवो, हलवो गे, अटो, खंड, पिस्ता, बादाम, किशमिश, ये सभु टपड़ गॾे देगड़ी में विझी ॾोई हण, हाणे ठहियो हलवो। अलॻि अलॻि सभु कंहिंजो नालो पंहिंजो आहे। हीअ खंड आहे, हीअ अटो आहे, हीअ गेह आहे, हे बादाम आहिनि, अलॻि अलॻि नाला अलॻि आहिनि, सभु टपड़ गॾिया त हलवो। क़ुरान फरमायो मूं सैर करायो अब्द खे। अब्द गॾियल नालो आहे जंहिंमें जिस्म बि हुजे, रूह बि हुजे, उनजो नालो अब्द आहे। क़ुरान शरीफ़ जे लफ़्ज़ अब्दियत ॿुधाए थी त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मेराज जिस्मानी हो। तंहिंखां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मेराज वारी राति सवारी आंदी वई बुराक जी। साईं हिन ते सवार थियो। बुराक जी सवारी खच्चर खां वॾी, गॾ खां वॾी, घोड़े खां नंढी हुई। जिब्रेल पेश की, जिब्रेल वाग जली, मीकाइल रिकेब जलिया, मोहम्मद मुस्तफ़ा सवार थियो। सवार जिस्म थींदो आहे, रूह कोन थींदो आहे। रसूल जे अॻियां सवारी आणणु इहो दलील हो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु जो सफ़र इहो जिस्मानी हो। पाण सगोरनि इहो सफ़र राति जो कयो, पंहिंजे जिस्म अतर सूदो कयो। पहिरीं पहिरीं पाण सगोरा बैतुल मुक़द्दस में विया। 1,24,000 नबी आदम खां वठी ईसा ताईं सभु मौजूद आहिनि इंतज़ार में। कंहिंजो इंतज़ार पिया कनि त मोहम्मद मुस्तफ़ा अचण वारो आहे। मलाइके इंतज़ार में बीठा आहिनि आसमाननि ते, छो कि नबी अचण वारो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा अचण वारो आहे। हूरू इंतज़ार में छा आहे कि इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा जन्नत जे दौरे ते अचण वारो आहे। हूरू इंतज़ार में, मलाइके इंतज़ार में, नबी इंतज़ार में। छाजो इंतज़ार पिया करो त मोहम्मद मुस्तफ़ा अचे थो। इन्हनि खां पुछो त तव्हीं इंतज़ार छो पिया करो? असांजो रसूल त हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे, तव्हीं इंतज़ार छाजो पिया करो? जेको हर जाइ ते आहे उनजो इंतज़ार की कबो? जो नबी चरिया हुआ छा? उहे बेवकूफ़ हुआ छा? उनखे एतिरो अक़ुल कोन्हे जेको 24 सदी जे मुल्क खे अंधी क़ौम, चरी क़ौम।
असीरन वाइज करे करे पुराई कसम खुदा जो फिल्म जी 3 कलाक स्टोरी नंढड़े छोरे के याद आ 3 कलाक जी स्टोरी दीन जे मसले में एत सफ़ा जाहिल दुआ कुनूद अचने तो अतयातो अचने तो छह कलमा अचने था कुरान पढ़ियो नमाज पढ़ंदो केड़े मर्द जी दवाई तू कलमा कोन अचन कुरान कोन पढ़ियो मस्जिद में कोन वञे अतयातो कोन तो थियस दुआ कुनूद कोन तो थियस पुलिस जो लाश घर में रखियो त ताड़ो नथो रहो सके जनाज़े नमाज जी नियत कोन थी अचेस ईद नमाज जी नियत कोन थी अचेस मुसलमान पको पक्का तू तोरन वे मुसलमान थी पे हर साल तोरन वे हर साल सच्चे दफा तोरन वी त कुछ कोन थींदई इस्लाम बी शे आ दीन बी शे आ सिख दीन के ए मौलवी अठाने नंजे मदरस में गाल तो करया अबू जहल तोरन वेठल हो किताबन जी गाल तो करया तो अबू जहल मुसलमान थी पियो अबू जहल तोरन वेठल हो मुसलमान थी हो तू तोरन वेठे मुसलमान थी वे हिकिड़ो दफ़ो कोथो वे 100 दफ़ा वे तोरन वेण भी सुनत आहे बगल कूण भी सुनत आहे ये भी सुनत आहे पोइ वाणिया बगल कूणींदा मुसलमान थी विया इस्लाम खे मस्किन सॼनि मुसलमान लठ कोन्हे मुस्लिम वाइजन सां त नमाज़ पढ़ंदा मने देखो 27 रज बि कॾहिं छा कंदो 27 रज बि सेवयूं रधींदो निमाज़ जे पटका वधाए छॾी महराज खे पटका वधाई हाणे 27 रज बि बस सेवयूं हलवो महराज जे रात असां ते निमाज़ फर्ज़ थी आहे निमाज़ महराज मंझा असांखे निमाज़ मिली आहे उन निमाज़ पाइण खां बरो अॻे 27 रज बि करियां कोन्हे असां 27 रज बि करे छॾी कोन्हे सिर खाई छॾियो 27 रज बि करियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मुक़द्दस में हाज़िर थिया 1,24,000 नबी इंतजार में तकबीर लगी सफ़ू खणू थियूं जिब्राइल चयो या मोहम्मद कदम फसल बिन्नास आए मोहम्मद मुस्तफा मुसल्ले ते भी नमाज पढ़ाए आदम अलैहिस्सलाम खां ईसा अलैहिस्सलाम ते 1,24,000 नबी पोयां बीठा आहिनि मोहम्मद मुस्तफा मुसल्ले ते बीठो आहे उम्मत जो इत्तिफ़ाक़ी मसलो आहे तो पेश इमाम उहो थींदो जेको सभिनि खां वॾो आलिम हूंदो आदम अलैहिस्सलाम खां ईसा ताईं सभु नबी मौजूद आहिनि पर मुसल्लो असांजे नबीअ खे मिलियो इहो दलील आहे त आदम खां ईसा ताईं 1,24,000 नबियनि में जेकॾहिं इल्म में मक़ाम में बुलंद ऐं बाला आहे त असांजो नबी मोहम्मद मुस्तफा आहे जो मुसल्लो उनखे मिलियो पाण बीठा मुसल्ले ते तवजो कॼी हिकिड़ी लफ़ाट हणा जिब्राइल चयो या मोहम्मद कदम जिब्राइल मुसल्ले ते बि माण्हुनि खे नमाज़ पढ़ा आदम खां ईसा ताईं कंहिं बि नबी एतिराज़ कोन कयो सभु माठ करे रहिया जंहिंखे जिब्राइल अॻियां बीहारे कंहिं नबी खे एतिराज़ करण जो हक़ कोन्हे असांजो नबी जॾहिं बीमार थिया हिन दुनिया खे छॾी न पिया तॾहिं हज़रत बिलाल आयो चईसीं हलो मस्जिद में नमाज़ ते पाण फरमाई मुंहिंजी हालत थोरी ख़राबु आहे ऐं मस्जिद में हलण जहिड़ो कोन आहे अबू बकर खे चयो त मुंहिंजे मुसले ते बि माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए 8 ॾींहं रसूल बीमारो 8 ई ॾींहं रसूल जे हुकुम सां अबू बकर रसूल जे जीअरे नमाज़ पढ़ाई रसूल मुसले ते अबू बकर खे मुसले ते बीहारण वारो मोहम्मद मुस्तफा हो जंहिंखे जिब्राइल मुसले ते बीहारे आदम खां ईसा ताईं कंहिंखे एतिराज़ करण जो हक़ कोन्हे जंहिं अबू बकर खे मोहम्मद बाहमा जॾहिं मुसले ते बीहारे कंहिं मलाइक खे एतिराज़ करण जो हक़ कोन्हे छो त मुसले ते बीहारण वारो मोहम्मद मुस्तफा पाण हो नमाज़ पढ़ी वरी ॿी बि ॻाल्हि सम्झाईंदो हलां
इहा नमाज़ मेराज जी रात जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ाई 1,24,000 नबियनि पोयां नमाज़ पढ़ी, इन नमाज़ जे बारे में तव्हांजो अक़ीदो कहिड़ो आहे? इहा नमाज़ थी वई कोन थी? थी वई न। जंहिं नमाज़ जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा हुजे उन नमाज़ जो शान कहिड़ो हूंदो? थी वई न। 1,24,000 नबी जेके पोयां बीठा तन मां कंहिं बि सूरत फातिह कोन पढ़ी, कंहिं बि सूरत फातिह कोन पढ़ी। छो त सूरत फातिह मिली असांजे नबी खे, कंहिं नबी खे कोन मिली। इहो इनाम ख़ासि मोहम्मद मुस्तफ़ा ते थियो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 1,24,000 नबी रसूल जे पोयां बीठा आहिनि, नमाज़ पढ़नि, माठ करे बीठा आहिनि, सूरत फातिह पढ़नि ई कोन था, छो त उन्हनि खे अचे ई कोन थी, उन्हनि खे मिली कोन हुई। पोइ जेकॾहिं 1,24,000 नबियुनि जी नमाज़ बिना सूरत फातिह पढ़ण जे थी वई त असांजी बि थी वेंदी। घोड़ा घोड़ा न कर। इहो वरी को बाटो कि 30 दिन से गयो तुम समझो ना 30 दिन से। 30 दिन से ठहंदी कीअं आहे ख़बर अथव? ॿुधाया मादी हुजे गॾ मादी हुजे पर नर गॾ न थी पए। हाणे लॻ कराइणी आहे गॾ मादी जी, पोइ घोड़े सां लॻ करायोसि। मादी गॾ नर हुजे घोड़ो, इनमें करायो लॻ। हाणे इहा मादी गॾ जेको फर ॼणींदी सो हूंदो खच्चर या 30 दिन से विचा निकिरी। समझी विया न? समझंदा हफ़्तो खनि कहिड़ी पिया खणंदा। या 30 दिन से ईअं ठहंदी आहे, या 30 दिन से फातिह कोन पढ़ी, नमाज़ कोन। 80 माण्हुनि खे कमांडनि मां हुतां हुतां ई तबलीग जमात वारा वीचारा मिनतूं करो पई, अलाह खे दीन के लिए चलो मस्जिद में, मिनतूं मेड़ूं करो माण्हुनि खे, ॾाढी कातर वठो मस्जिद में अचूं, बिल्कुलु नाले ख़ुदा जो नमाज़ पढ़ो। हे ॾिसो नमाज़ मस्जिद जे दर ते वेठा हूंदा, ईसो मूसो अल्लू लखू जेको नमाज़ पढ़ी निकिता हुनखे दाम करे ॾींदा, तव्हारी नमाज़ कोन थी। ॿेड़ी दर में असीं मस जट झले वठी आया जी भुगड़नि जे मुठ ते 14 खे नमाज़ पढ़ाई, हे ॾिसो दर झले वेठा आहिनि, जेको मथे ते तुंहिंजी नमाज़ कोन थी, तुंहिंजी नमाज़ कोन थी, तुंहिंजी नमाज़ कोन थी, असांजी कोन थी, बाक़ी तुंहिंजी थी। पाण वरी नमाज़ पढ़ंदा त ॼणा कार्टून बीठा हुजनि। इहे ॾिठा अथव 30 दिन से? इनजा वर गोॾे ते हूंदा, मथो उगाड़ो। ए नमाज़ पढ़, ख़ुदा जे घर में माण्हू इज़त सां बीहंदो, फज़ीलत सां बेफ़ज़ीलत, बेफ़ज़ीलत आहे भेण सां। जहिड़ा कार्टून बीठा हुजे, फतवा ॾींदा तव्हांजी नमाज़ कोन थी, असांजी कोन थी, भई तव्हांजी थींदी। दिमाग़ ख़राब थियो। सभिनि खे सिधियूं ॿुधाइजे न, पर हाणे छा करियूं? दिमाग़ ख़राब थियो आहे।